हाल मालूम कंदासीं, जिते ज़िले में 35 नवां केसेस साम्हूं अची विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छठे ज़िले में भी कोरोना की जेका मकानी मुंतकिली जा केस उहे तेज़ी सां वधण लॻा आहिनि। गुज़र 24 कलाकनि दौरान 35 नवां केस जेके छठे ज़िले में ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंमें 13 केस छठे में शहर सां 13 केसनि जो तालुक आहे, जंहिंमें छठे जे निजी बैंक जेका आहे बैंक अल हबीब उन जो मैनेजर मुतासिर थियो आहे। उन जे करे बैंक खे अॼु खां अॼु पोइ इंतज़ामिया फौरी तौर ते सील करे छॾियो आहे। समूरा जेके स्टाफ जा मुलाज़िम आहिनि उन्हनि खे आइसोलेट कयो वियो आहे घरनि में, ऐं उन्हनि जूं टेस्टूं वठणु शुरू कयूं वियूं आहिनि। छठे जो हिकु साथी आहे, उनजी कोरोना टेस्ट पॉज़िटिव अचण खां पोइ छठे जा 20 खां मथे साथी जेके वेझा हुआ उनखे बि होम आइसोलेट कयो वियो आहे। उन जूं अॼु टेस्टूं वठियूं वयूं आहिनि। जॾहिं त ॿिया जेके 11 केस आहिनि उन्हनि जो तालुक छठे सां आहे। पर सभिनी खां वधीक घटि जो की सूरत इहा आहे त वर शहर में जेका आहे 22 केस हिकु ई ख़ानदान पंहिंजा कम्यूनिटी जा जेके आहिनि उन्हनि में ज़ाहिर थिया आहिनि। मुखी जेको दीवान मुखी पंहिंजा बिरादरी जो आहे, जेको वापारी अॻवान आहे, उनजी कोरोना टेस्ट पॉज़िटिव अचण खां पोइ जॾहिं उनजी फैमिली मेंबर जी कोरोना टेस्ट कराई वई त उन्हनि जी जेका 22 केस उन्हनि जा ज़ाहिर थिया आहिनि हिकु ई फैमिली सां। जेकॾहिं उहे सभिनी खे पंहिंजे घरनि में वर शहर में संदन जेका ख्वाजा कॉलोनी आहे उते होम आइसोलेट कयो वियो आहे, ऐं उनजी फैमिली मेंबर ॿिया जेके आहिनि वेझा माण्हू आहिनि उनजी टेस्ट वरिती कई वञे। छठे ज़िले अंदरि 35 केस 24 कलाकनि अंदरि ज़ाहिर थियण खां पोइ दर्जी वारी सूरत पैदा थी वई आहे। छठे ज़िले में मजमूई तौर ते 125 केस कोरोना जा ज़ाहिर थी चुका आहिनि, जिन मां हिन वक़्त ताईं 87 केस जेके आहिनि उहे हिन वक़्त ताईं पॉज़िटिव आहिनि, जेके होम आइसोलेट थियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ घरनि में, जंहिंजी तस्दीक फैज़ खाते छठो जे फोकल पर्सन बि करे छॾी आहे। ऐं उन हवाले सां ज़िले इंतिज़ामिया जो चवणु आहे, ख़ासि तौर ते डिस्ट्रिक्ट फोकल पर्सन आहे छठे ज़िले जो, उनजो चवणु आहे त छठे ज़िले अंदरि जेके माण्हुनि जे पारां जेको एहतियात न कयो पियो वञे, एहतियात इंतहाई ज़रूरी आहे। एहतियात का कमु वठणु घुरिजे। ऐं पहिरियों आहे वर्ष में जेके आहिनि 4 खां 5 मसूम ॿारड़ा उन्हनि जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई आहे। तंहिं करे मसूम ॿारड़ा ऐं जेके 20 एजिड माण्हू जेके आहिनि उहे वधीक निशाने ते आहिनि। तंहिं करे उन्हनि जो एहतियात कयो वञे, अवाम खे अपील कई वञे त उहे ख़ासि तौर ते एहतियात करण लाइ कजो। जॾहिं त इंतिज़ामिया पारां गौर कयो पियो वञे त ख्वाजा कॉलोनी जेका आहे वर शहर में उनखे सील करण या उन हवाले सां सख़्त करण जे हवाले सां बि गौर कयो पियो वञे। पर छठे ज़िले अंदरि अहिड़े क़िस्म जी सूरत पैदा थी आहे जो छठे ज़िले अंदरि 35 नवां केस जेके आहिनि 24 कलाकनि अंदरि ज़ाहिर थिया आहिनि। जी वॾी महिरबानी नाज़िम ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि, ख़बर अवां ताईं पहुचाईसीं। छठे ज़िले में 35 नवां केसिस ज़ाहिर थिया आहिनि, जॾहिं त ॿुधायो पियो वञे त 22 केस हिकु ई ख़ानदान जा ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि।